असां माण्हुनि वटि जेका ज़ुबान आहे उहा असांजी ज़ुबान न आहे, इहा पराई आहे। असांजा माण्हू पराई ज़ुबान सां ॿिके जो खोड़ो पढ़ण ते हिराया विया आहिनि। असांजी असल ज़ुबान गुम थियल आहे। इहा ॿी ज़ुबान असांखे हथु करणी आहे। इहा ॿी ज़ुबान रहज़ननि खे हज़म कोन थींदी। इहा ॿी ज़ुबान जंहिंसां रनी कोट जा वारिस ॻाल्हाईंदा हुआ। इहा ॿी ज़ुबान जेका लतीफ़ वटि हुई। इहा ॿी ज़ुबान जेका शाह इनायत जो सरमायो हुई। इहा ॿी ज़ुबान जंहिंसां बाबा हैदर बख्श जतोई ॻाल्हाईंदो हो। यकीन ॼाणो, उन ॿी ज़ुबान जे गुम थी वञण खां पोइ असांजूं रातियूं ज़हर जा प्याला थी वियूं आहिनि। असांजा ॾींहं कुतनि जी छिती गिग सां भरिजी चरिया थी विया आहिनि। असांजो पाणी ख़ैरात में तब्दील कयो वियो आहे। असांजा सारंग गुन्या ऐं चेट सुञा थी विया आहिनि। असांजे ख़्वाबनि जी समायल सीननि में सुअरनि जा सिंग अची खुता आहिनि। असांजा उजागा दीबल जूं वीरान शामूं ऐं असांजा वेसा खरड़ी जूं सांझूं थिया आहिनि। किताब विञायल वारिस अयूब खोसो। मूंखे उमेद आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। या तव्हांजी भेण सोरठ लगाड़ी। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त पोइ हिन चैनल खे वधीक वीडियोस ॾिसण लाइ सब्सक्राइब ज़रूरु कजो।